ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि हाणे बाबा जे अॻियां सभु कुझु अर्पण करणो आहे। पंहिंजी बुद्धि सां सभु कुझु भॻवान जे अॻियां अर्पण करे छॾो। तव्हां सॼो ॾींहुं जो कुझु बि करो था न, इहे बि असांखे परमात्मा जे अॻियां अर्पण करे छॾिणो। भई रोज़ सुबुह जो सोचो, भॻवान बाबा खे चओ, बाबा सॼो ॾींहुं तव्हांखे मूंखां जो कराइणो अथव उहो करायो। मूंखां तव्हां करायो। करन करावन ठही करे मूंखां तव्हां करायो। ऐं रोज़ राति जो जॾहिं सुम्हो था त सुम्हण खां पहिरियों चओ, भई भॻवान तूं अॼु मूंखां जो बि कराई उहो तोखे अर्पण। हुनखे अर्पण में करे छॾियो। ईअं न सोचो मां अॼु हीअं कयो, सुठो कयो, मूंखां अॼु ग़लति थी वियो। न, जेको बि थियो सुठो बुरो सभु कुझु भॻवान जे अॻियां अर्पण करो। भई मूंखां जो बि तव्हां सुठो करायो हुनजे लाइ शुक्रिया। अगरि मूंखां कुझु ग़लती थी वई त हुनजे कारण मूंखे क्षमा करो। छो जी परमात्मा त असांखे हमेशह ई सुठो ई कराईंदो, लेकिन असां देह अभिमान जे वश थी करे बुरो थी वेंदो आहे असांखां, असां करे छॾंदा आहियूं। त भॻवान त सुठो ई कराईंदो। त भई जो बि तव्हां मूंखां करायो सुठो बुरो तव्हां सुठो करायो, लेकिन मां अगरि कुझु ग़लती करे छॾी त मूंखे क्षमा करो। ईअं चई करे न सभु कुझु भॻवान खे ॾेई करे ख़ुदि आराम सां सुम्ही पओ। इहे हाणे खां ई अभ्यास विझो। हिकु थी न संस्कार ठाहिणा हूंदा आहिनि, त हाणे खां ई अहिड़ा संस्कार ठाहे छॾियो। न त जीवन में अहिड़ी अहिड़ी परिस्थिती ईंदियूं आहिनि, अहिड़ी अहिड़ी ॻाल्हि ईंदी आहे त माण्हू सम्झी न पाईंदो आहे हाणे असां छा करूं, मूंसां ईअं छो थियो, हाणे अॻियां छा करिणो आहे मूंखे। शरीर जी बीमारी कॾहिं ईंदी आहे, कॾहिं पैसे वारा माण्हुनि वटि अहिड़ी हालत थी वेंदी आहे कि रुपयो न बचंदो आहे। इहो छो थींदो? छो जॾहिं असां वटि सुख हूंदो आहे न, जॾहिं असां वटि पैसो हूंदो आहे, जॾहिं असांजो शरीर ठीकु हूंदो आहे, जॾहिं असांजा सुख जा ॾींहं हूंदा आहिनि न, त असां अभिमान वश अगरि कंहिंखे कुझु चई छॾियो त उहो ई ॾींहुं असांखे ॾिसणो पवंदो आहे। पोइ असां वेही मुंझदा आहियूं, अरे इहे छा थो थिए, इहे छा थो थिए, इहे छो थो थिए। लेकिन तव्हांजी सोच, तव्हांजा बोल तव्हांजे ई साम्हूं कीअं ईंदा आहिनि न, हुन समय पतो लॻंदो आहे माण्हू खे। तॾहिं त चई न सोचे सम्झी करे ॻाल्हायो। माण्हुनि में जॾहिं थोरो सो बि पैसो अची थो वञे न, त जॾहिं ज्यादा अहंकार थो अची वञे। माण्हुनि जो शरीर ठीकु आहे, सुठो आहे, ख़ासि कर जो तव्हांजे घर में इहे मायूं थी अचनि न कमु करण वारियूं, हिननि खे कॾहिं बि असांखे कमु थी करे थी त ठीकु आहे, नथी करे त छुटी करो। छो जो ॾिसो हुननि वटि त ॾाढो कमु हूंदो आहे, त उहो हिननि वटि तव्हांजो ई घर थोरी आहे। ऐं हिकु इंसान वटि पंहिंजो परिवार बि आहे, पंहिंजी टेंशनियूं बि आहिनि। उहो त लाचारी जी हालत में या कॾहिं माण्हू लोभ वश बि ज्यादा कमु खणी छॾंदो आहे, लेकिन हुन खां थींदो न आहे। उहो विच में माण्हू फसी विया न जेका कमु कराइनि था, पर माण्हू एॾो बेबस थी वियो आहे कि ख़ुदि जो कमु ख़ुदि नथो करे सघे। अॼु घर में माना सभिनि वटि पंहिंजो पंहिंजो बि कमिरो हूंदो,
सभु पंहिंजे पंहिंजे कमरे खे ई झाड़ू पोछो करे छॾनि, हॉल जो कोई हिकु माण्हू करे छॾे। रोज़ जी रोज़ एक्सरसाइज भी थी वई, कम भी थी वियो। सभु पंहिंजे पंहिंजे घर खे पाण ई क्लीन करो। हीअं छो था सोचो मूंखे अञा हेॾो सारो कमु करिणो आहे, हेॾो हेॾो। त माण्हू ॾिसो, माण्हू छा था करनि, अॼु लोभ वश माण्हू पैसो वठी पंहिंजो पंहिंजो घर ठाहिनि था, करनि था, लेकिन एतिरो त उन्हनि खां थिए ई नथो न। साफ़ सफ़ाई बि नथी थिए, संभाल बि नथी थिए। अॼु नंढी नुंहरूं ईंदियूं, चवंदियूं असांखे अलॻि घर खपे। अॼु सभु चवनि था की असांखे अलॻि सभु खपे, लेकिन पहिरियों संभालण जे लाइक़ त ठहो, पहिरियों सिखो त सही घर खे ठीकु करणु। घर तव्हां घर ठाहियो, घर वठो, लेकिन उनखे साफ़ सुथरो नथा रखी सघो, उनखे ठीकु ठाक नथा रखी सघो, पोइ मायूं था रखो। पोइ मायूं त तव्हांजो ई घर थोड़ी करदियूं, या त हुनखे एॾो पैसो ॾियणो पवंदो कि सॼो ॾींहुं तव्हांजे घर ई वेठी पए। हर इंसान खे अॼुकल्ह ॿाहिरि महांगाई आहे, तव्हां उन्हनि खे ज्यादा पैसा बि न ॾियो ऐं चओ असांजो कम बि सुठो कर। पोइ हिन सां छा थींदो, मायूं त जीअं तीअं करे वेंदियूं, पोइ मायुनि खे माण्हू उल्टो सुल्टो चए थो, डांटे थो, चिल्लाए थो। पोइ भले तव्हांजे अॻियां कुझु न चईंदी, मन में त तव्हांजे लाइ बुरो सोचदी न, कि जेतिरा पैसा थी ॾे उन हिसाब सां तव्हांजो कमु करे थी वञे। ज्यादा साफ़ सफ़ाई खपे त उनखे ओतिरा पैसा ॾेई करे सॼो ॾींहुं पंहिंजे घर में रखो। इहो बि माण्हुनि खे पसंदि न आहे, पैसा बि न ॾियनि, सम्झनि बि नथा कि दुनिया में एॾी महांगाई आहे, माण्हुनि खे पंहिंजो घर पालण लाइ खपे। त भले मायूं रखो, लेकिन महीने हफ़्ते में हिकु बार पंहिंजे पाण ई कमु करे वठो, त रोज़ रोज़ जी चिक चिक बि ख़तम थी वेंदी। उहा माई बि शांती सां कमु करे वेंदी, तव्हांजो बि घर में शांती, ॿियो तव्हांजो दिमाग़ बि ख़राब न थींदो, ॿियो तव्हांजो शरीर बि ठीकु रहंदो। छो जो माण्हुनि जी बदुआ वठंदासीं न। अॼु त तव्हां वॾा थी करे केते बि कंहिंखे बि कुझु चओ था उल्टो सुल्टो, लेकिन ग़लति त ग़लति ई आहे, पाप त पईंदो ई सही। बाबा चवनि था पाप त पईंदो ई सही न, लेणो देणो त हिते ई आहे न। तंहिंजे करे बाबा चवनि था कि हाणे रोज़ सुबुह जो परमात्मा सां गॾु उठो, सॼो ॾींहुं भॻवान खे यादि करे हर कर्म करो। भॻवान हीअं नथो चए कर्म न करो, लेकिन सोचे सम्झी करे कर्म करो, अहंकार जे वश कर्म न करो। ऐं जेतिरो तव्हांजे शरीर खां थिए थो ओतिरो ई करो। बाबा चए थो ॾिसो, माण्हुनि खे हूंदो आहे इहे बि करो, इहे बि करो, इहे बि करो, पोइ वेही रहंदा आहिनि, शरीर बीमार थी वञे, पोइ केरु उन्हनि खे संभालंदो? पोइ ॿियनि जे मथां बोझ। तंहिंखां सुठो त पैसो अथव त सुठी रीति खाई पी सॼो ॾींहुं पंहिंजो जीवन सुठी रीति जियो, त भॻवान बि ख़ुशि थींदो न। ये त ॾिसो माण्हू करनि छा था, ग़लती खुदि था करनि, पोइ वेही भॻवान खे बि परेशान था करनि। ख़ैर भॻवान त कॾहिं परेशान न थींदो, उहो त जेतिरो बार तव्हां किरंदव, जेतिरो बार उथण जी कोशिश कंदव, त भॻवान हमेशा तव्हांजी मदद कंदो आहे। उहो कॾहिं बि न चईंदो कि तूं हीअं कई त तूं किरी वेठो ई हुज, न। जेतिरी बार तव्हां उथण जी कोशिश कंदा न, उहा सदा तव्हांजी मदद कंदो। लेकिन त बि परमात्मा इहे चाहींदो भई जीवन मिलियो अथव त सुख शांति ख़ुशी सां जियो, तव्हां बि जियो, ॿियनि खे बि जीअण ॾियो। कंहिंखे असां दबाए करे, कंहिंखे बुरो भलो चई करे पंहिंजो बि जीवन ख़राब, उन्हनि जो बि ख़राब। तव्हांखे कंहिंसां नथी वणे त उन सां किनारो करो न, उहो सुठो आहे न। भई अॼु माण्हू चईंदो कि न ईअं थी करे, अरे तव्हां सां नथी ठहे त किनारो करे छॾो। फालतू हुनजो जीवन बि ख़राब, तव्हांजो बि ख़राब। तव्हांखे कोई ॻाल्हि नथी सम्झ में अचे, कोई माण्हू नथो सम्झ में अचे, घर में ॿिए कंहिंजी परिवार वारनि जी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, त ठीकु आहे, तव्हां हुन ॻाल्हि जे लाइ किनारो करे छॾो, बाक़ी संबंध छो था बिगाड़ो? भई ॾिसो, हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट हूंदो आहे। भॻवानु चईंदो आहे हर हिकु हिन जी सृष्टि रंगमंच से हिकु ड्रामो थो हले, हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे।
हाणे जेके जो पार्ट वॼाइणो आ उहो त वॼाईंदो ई सही। तव्हां सोचो न ये हीअं करे मूंसां हीअं करे, जीअं हिन सां करे थी हूअं मूंसां बि करे। अरे छो करे भई, हुनजो तव्हां सां लेणो देणो ई न आहे, तव्हां ही जबरदस्ती गले पइजी आहियो हुनजे। न दुनिया में कोई माण्हू कंहिंसां कंहिंखे कोई ॻाल्हि पसंदि नथी अचे, कंहिंखे असां पसंदि नथा अचूं त ठीकु आहे भई किनारो करे छॾो। असां हुन ॻाल्हि जो दुख छो वठूं। अॼु माण्हू वटि ॾाढी सारी चीजियूं आहिनि त चईंदा आहिनि की न मूंखे त इहे ई खपे। सम्झो कंहिंजे घर में कंहिंजी प्लेट में न 10 चीजियूं आहिनि, त हुन वटि जो 10 चीजियूं आहिनि उहो हुनजो टेस्ट नथो वठे, उहो ॿी जी थाली में ॾिसे थो की हिन जी थाली में इहो आहे, मूंखे इहो खपे। अरे पहिरियों तव्हां वटि जो आहे 10 चीजियूं उहो त खाओ, उहो त खाई करे हुन सां त ख़ुशि रहो। बाक़ी जेकी हुनजी प्लेट में आहे उहो बि तव्हांखे बि मिली वेंदो न, तव्हांखे बि मिली वेंदो न। तव्हां ईअं छो था सोचो भई मूंखे पहिरियों हिनखे इहो आहे मूंखे छो न। अॼु माण्हू इहे ई थो करे, ख़ुदि जी प्लेट में 10 चीजियूं आहिनि उहो नथो खाए, हुनजो टेस्ट नथो वठे, चए थो हिन वटि जो चीज आहे न उहो मूंखे खपे। पोइ हुनजी चीज ॾिसदे ॾिसदे उहो जेसिताईं तव्हांखे मिले मिले मिले, पोइ कई माण्हू छा कंदा आहिनि कि इंतजार कंदा आहिनि, संकल्प कंदा आहिनि कि ऑर्डर कंदा आहिनि कि हा असांखे बि इहा चीज ॾियो। त इंतजार कंदा आहिनि तेसिताईं उहो 10 चीजूं खाईंदा आहिनि भई, 10 चीजूं खाइण में बि टाइम त लॻंदो। कई माण्हू छा कंदा आहिनि कि साम्हूं वारे खां ई मांगे वठंदा कि असांखे तव्हांजी प्लेट में जो आहे न उहो ॾियो। साम्हूं वारो अगरि वॾी दिलि वारो हूंदो त ॾेई छॾंदो, न दिलि वारो हूंदो त चईंदो भई पाण पंहिंजो वठि, पाण ऑर्डर कर ऐं वठि, मूंखां छो थो घुरे। तव्हां चईंदो मूं वटि पैसा न आहिनि, त उहो चईंदो भई मूं वटि बि लिमिटेड आहे, मां पंहिंजी छा ॾियो, मां पंहिंजी थोरी ॾींदमि। दुनिया में अॼु ईअं ई आहे न, माण्हू इंतजार नथो करे, महिनत नथो करे, माण्हुनि खां घुरे थो, माण्हुनि जी जीवन में नज़र थो विझे, हुन खां घुरे थो असांखे ॾियो। उहो चईंदो न यार मूं वटि पंहिंजे परिवार जे लाइ आहे, मां तव्हांखे कीअं ॾियां। त अॼुकल्ह जा माण्हू छा आहिनि, फटाफट छीने बि वठंदा, छीने बि वठंदा आहिनि कि न मूंखे त ॾियो, इहे मूंखे खपे। तव्हां खां छीने वठंदा, पोइ छा थींदो। अगरि तव्हां सिधा हूंदव, तव्हां सुठा हूंदव त चईंदो चल ठीकु आहे वीचारे खे ॾेसि, ज्यादा ई खपेसि त वीचारे खे ॾेसि। अगरि तव्हां बि ठीक मूड जा न हूंदव त तव्हां ॿई लड़ी पईंदव कि न हिन मुंहिंजी चीज खणी छॾियईं बिना पूछे, छीना झपटी। ऐं कई बार माण्हू अॼु छा था करनि कि ॿिए जी प्लेट में जो चीज आहे न हुनखे प्राप्त करण लाइ साम्हूं वारे खे मारे ई था छॾनि कि भई तूं मर त तुंहिंजी प्लेट मां ईअं खणा। ॾिसो इहो थींदो घोर पाप जी दुनिया। हिकु त पहिरियों त वरी ईमानदारी सां माण्हू ख़ुदि जी महिनत करे कर्म करे पंहिंजो भाग्य ठाहींदो हुयो। ॿिए जे जीवन में अगरि हुनखे ॾिसंदो बि हुयो भई हिन वटि कार आहे त ख़ुदि जी महिनत करे कार वठंदो हुयो। वरी धीरे धीरे समय अहिड़ो आयो कि हुननि खां कार मांगे छॾी, वरी पोइ समय अहिड़ो आयो भई हुन खां घुरे न ॾिनई त छीने झपटी करे खणी वठंदा। न त समय अहिड़ो हूंदो भई हुनखे मारे छॾ, कोई हूंदो ई न त असांजी कार थी वेंदी न। इहो ज़मानो थो हले अॼुकल्ह। त अहिड़े ज़माने में असां कीअं हलूं ॿुधायो। हिन समय माउ पीउ ते भरोसो करे हलूं, संबंधनि ते भरोसो करे हलूं, किथे बि भरोसो नथो करे सघे। न पंहिंजे पति जे मथां माण्हू भरोसो थो करे सघे, न पंहिंजी पत्नी, न घर में जेका बि माण्हू आहिनि ॿार वग़ैरह, पोइ ॿारनि जी शादी थी वञे पोइ त ॾाढो ई मुश्किल आहे। त हर हिकु माण्हू जे मन में न शक आहे। अगरि कोई सुठा बि हूंदा न त हर हिकु माण्हू जे अंदर शक आहे
की न ये मूंसां धोखो कंदो। अॼु माउ पीउ खे शक आहे मुंहिंजा ॿार मूंसां धोखो कंदो, ॿारनि खे शक आहे मुंहिंजा माउ पीउ मूंसां धोखो करे सघंदा आहिनि। सभिनि जे मन में शक आहे। अॼु कोई बि हिक ॿिए जे मथां भरोसो करे नथो हली सघे, छो जी दुनिया अहिड़ी आहे न। माण्हू केसिस अहिड़ा ॿुधनि था, हाणे माउ पीउ ॿारनि ते भरोसो करे ॿारनि जे नाम सभु कुझु कई। कल्ह नुंहुं आई, नुंहुं जे चए ते ॿार माउ पीउ खे ई कढी थो छॾे। ऐं अगरि माउ पीउ नाम ते नथो करे त रोटी पाणी त नुंहं ई ॾियनि थियूं, ॿार ई ॾियनि था। हल कुझु मिलाए करे खाराए भई हुनखे। अॼुकल्ह त जादू टोनो बि थी वियो आहे, रिधी सिधी बि थी वई आहे। कई माण्हू अहिड़ो जादू करे पंहिंजी ससु खे ससु सहुरे खे कुझु खाराए छॾनि, भई वियो सभु कुझु असांजो थी वियो, बसि ॻाल्हि ख़तमु। त अॼुकल्ह जी दुनिया में माण्हुनि खे, तॾहिं त परमात्मा चए थो हिन घोर पाप जी दुनिया में अगरि तव्हां मुंहिंजो हथु पकड़े न हलंदव, अगरि तव्हां परमात्मा ते विश्वास न करे हलंदव त तव्हां अवश्य ई धोखो खाईंदव। पोइ कंजो अंत ताईं कंदा रहंदा आहिनि माण्हू, मुंहिंजो पुटु, मुंहिंजी नुंहुं, मुंहिंजो फलानो फलानो। छो जो माण्हू थकिजी पईंदो न। अॼु हिकु देश में, जापान वारे देश में माण्हू छा था करनि, पंहिंजे माउ पीउ वटि बीमारी आहे, दुख आहे, नथो उठाए सघे, माण्हू माउ पीउ खे मारे थो छॾे। भई बुढ़ापे में बीमारियूं बि ॾाढियूं थींदियूं आहिनि, इलाज जे लाइ पैसा बि खपनि। पोइ भाई ॿुढो माण्हू अगरि भॻवान ते विश्वास न रखे, न हले त माण्हू त परेशान थी वेंदा न हुन जॻह पे। हिकु त पैसा न आहिनि, हिकु डॉक्टरनि वटि इलाज न आहे, ॿियो ॿुढो घड़ी घड़ी चिल्लाए थो मूंखे सूर थो थिए, मूंखे हीअं थो थिए। पोइ ॿुधाए ॿार छा करनि, ॿार त परेशान थी वेंदा न। त हिकु देश अहिड़ो आहे न दुनिया में, उहो त आहे, लेकिन अॼुकल्ह घर घर में ईअं ई थी वियो आहे न। भई पहिरियों माण्हू उमिरि थींदी हुई त भॻवान जो नाम जपंदो हुयो, त भॻवान भरोसे हलंदो हुयो। अॼुकल्ह उमिरि न, जवानी में बि बीमारियूं थी वियूं आहिनि। अॼु ॿारनि खे जनम ते बीमारी आहे न। माउ पीउ सोचदो न वीचारो बि, आख़िर त कोई सेवा करे करे, पैसा ख़र्च करे करे थकिजी पईंदो न। भॻवान थोड़ी आहिनि तव्हांजा ॿार या कोई बि संबंधी। अॼु हर हिक जी यही हालत आहे, सिर्फ़ बुढ़ापे में न, जवानी में बि माण्हू खे बीमारी। अॼु तव्हां ई घड़ी घड़ी रोज़ रोज़ चओ मूंखे अॼु टंग में सूर आहे, अॼु कमर में सूर आहे, अॼु पेट में सूर आहे, अॼु मथो सूर थो करे, त तव्हांजी घर वारा चईंदा रोज़ सूर सूर थी करे, कम त कुझु करे नथी। पोइ केतिरो तव्हांखे डॉक्टरनि ॾेखारींदा, केतिरो त सॼो ॾींहुं दवाई वठी करे बसि सुम्ही पईंदव छा। जीवन आहे, माण्हू भॻवान ते भरोसो नथो करे हले, भॻवान ते निश्चय नथो करे हले, ख़र्चो केॾो थो करे फालतू जो। हाणे हाणे ठीकु थिए थो, पोइ उल्टो सुल्टो खाए करे, घुमी फिरी करे वरी बीमार थो थी वञे। त संभालण वारा माण्हू, डॉक्टर बि परेशान थी वेंदा आहिनि। त इन करे बाबा चए थो थोरो सोचे सम्झी करे हलो, अहिड़ो जीवन में जीवन जियो की असांखे कंहिंजे मथां बोझ न पए। पंहिंजी मायुनि जी जेका घर में कमु करण ईंदी न, उन्हनि खे बि जीअं कमु करे थी वञे करे वञे, न त कढी करे ॿियनि खे रखो या ख़ुदि करो। छो जे अॼुकल्ह माण्हुनि खां पुॼे ई नथो, पुॼे बि नथो, ऐं ॿियो माण्हुनि खे पैसो बि खपे, त माण्हू सिर्फ़ु तव्हांजे ई घर थोड़ी कंदा रहंदा। ही ॻाल्हि असांखे सम्झणी आहे। अॼु डॉक्टर बि पेशेंट खे ॾिसी ॾिसी करे, तव्हां रोज़ अगरि डॉक्टर ॾे वञो, मूंखे अॼु इहो सूर आहे, मूंखे अॼु इहो सूर आहे, घर वारा परेशान, डॉक्टर परेशान, ॿियो धन केॾो थो ख़र्च थिए। छो थो थिए? छो जे अॼुकल्ह हर हिक खे कोई न कोई बीमारी आहे, हर हिक जे शरीर में कुझु न कुझु थिए ई थो। लेकिन अगरि तव्हां धैर्यता न रखंदव, भॻवान जे मथां विश्वास न रखंदव, सभु कुझु हुनजे हिसाब सां न हलंदव, त तव्हांखे सूर 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 करे, पोइ तव्हां बि ख़ुशि न, ॿियो तव्हांजे घर में जेका माण्हू आहिनि उहो बि त परेशान थींदो न। तव्हांजे ॿार अगरि तव्हांखे रोज़ रोज़ चए मम्मी मूंखे हिते सूर आहे, मम्मी मूंखे हीअं आहे, हीअं आहे, हीअं आहे, तव्हां बि डॉक्टरनि ते चक्कर काटे काटे परेशान थी वेंदव न। इहा हर हिक जी अॼुकल्ह माण्हुनि खे जनम ते बीमारी आहे।
वो कर्म भोग आई है। ऐं कर्म भोग चुकतू सहज रीति कॾहिं करे सघंदा आहियूं असां, जॾहिं असां परमात्मा ते खे यादि करूं। छो जे असांजे पाप कर्मनि जे सां मुक्ति असांखे परमात्मा ई ॾियाराए सघंदो आहे। हिकु भॻवान जे सिवाय ॾिसो, माण्हू चईंदो हाणे हाणे ठीकु हो, हाणे हाणे बीमारी आई, उहो त हिकु बहानो थी वेंदो आहे, भई हिन जे कारण हीअं थी वियो। लेकिन कारण छा हूंदो आहे? उनजा कर्म। अॼु माण्हू केर बि कंहिंखे चए थो भई इहा त गूंगी आहे, इहा त लंगड़ी आहे, इहा त अंधी आहे, नज़र नथो अचेसि, माण्हू चई बि ॾींदो आहे अंधी आहे छा, नज़र नथो अचे छा? न त साम्हूं वारे माण्हू खे सची में नज़र न आयो, तव्हां हुनखे पंहिंजो देह अभिमान वश थी करे कंहिंखे चओ था, ये कोई शब्द ठीक थोड़ी है। कल्ह जो तव्हांजे अखियुनि में धुंधलाहट थी वञे, पोइ तव्हांखे बि तव्हां चईंदो न मूंखे सची में ई नज़र नथो अचे, पोइ माण्हू चईंदो अलाए अंधी अलाए छा, पोइ तव्हांखे सुठो लॻंदो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न नज़र ईंदो आहे, या कंहिंजो ध्यानु ॿियो काथे हूंदो आहे, लेकिन असांखे कोशिश आहे पूरो पाण ते कंट्रोल रखो कि असांखे इहे अहिड़ा शब्द कंहिंखे न चइणा आहिनि, अंधी आहे छा, गूंगी आहे छा, लंगड़ी आहे छा, कम मोगी आहे छा, ये जेका बि शब्द चईंदा आहिनि न माण्हू, भले पागल आहे छा, दिमाग़ कोन थी छा, माण्हू चइण में त जॾहिं जोश हूंदो आहे न, भई ख़ुदि जो अगरि सुठो ई सुठो हूंदो आहे, ख़ुदि जो सभु ठीकु हूंदो आहे न, त माण्हू जोश जोश में चई ॾींदा आहिनि। पोइ जॾहिं पाण ते बीतदी आहे न, पोइ पछताईंदा आहिनि, पोइ सोचंदा आहिनि अरे मूंसां ईअं छो थो थिए, मां छा कयो, ईअं छा कयो। उन समय माण्हुनि खे इहे दुख पछताईंदो आहे, त उन समय यादि बि ईंदो आहे कि हा मां हिनखे ईअं चयो हुयो, त उहा ई ॻाल्हि असांजे साम्हूं अची वेंदी आहे। ठीकु आहे, त कंहिंखे ईअं चवई छो न, पंहिंजी मस्ती जे लाइ, पंहिंजी माण्हू ईअं हिक ॿिए खे चिड़ाईंदा आहिनि, हिक ॿिए खे चईंदा आहिनि, हुन समय त सभु माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। लेकिन अगरि सम्झो जेके तव्हां चयो तूं अंधी आहे छा, हुनखे हुन आत्मा खे अगरि बुरो लॻियो, दुख थियो, हुनखे अगरि ॾाढो दुख थी वियो, त हुनजो भुगतान तव्हांखे भुगतणो ई पवंदो। अगरि तव्हां हुन सां क्षमा मांगे छॾियो, हुन सां माफ़ी मांगे छॾियो, भॻवान सां माफ़ी मांगियो, अॻियां खां कंट्रोल कंदव, त उहो दुख तव्हांजो घटि थी सघंदो आहे, न त तव्हांखे भोगणो ई पवंदो। इन करे कॾहिं बि अभिमान वश, जोश वटि, ख़ुदि खे वॾो सम्झी करे अहिड़ा शब्द न चइणा खपनि असांखे। त परमात्मा जी यादि में रहंदासीं त सदा असां, ऐं कंहिंखे सम्झो कंहिंखे निकिरी बि वियो तव्हांजो, त तुरंत हुन सां माफ़ी मांगे छॾियो, मूंखे माफ़ कजो भई शब्द ईअं निकिरी वियो, त हुन आत्मा जो बदवा न पवंदी आहे। न त कंहिंखे बि आत्मा दुख हुजे न, भले तव्हांजी माउ जी आत्मा हुजे, तव्हांजी भेण जी, पीउ जी, तव्हांजे पति जी, कंहिंजी बि लॻी सघंदी आहे, ऐं रहंदा त तव्हां हिननि सां ई आहियो, त हिननि जी ई लॻंदी आहे। माण्हू त चईंदा भई असां त हिन ते संबंधी आहियूं, असां थोरी चईंदासीं, पर दुख में थोरी संबंधी आहियां छा, दुख में त जॾहिं आत्मा दुखी थींदी आहे त निकिरी वेंदो आहे हुनजे मुख सां, या हुनजे दुख जे कारण हू जॾहिं दुखी थी करे भॻवान खे चईंदी आहे कि ॾिस मूंखे ईअं था चवनि, त भॻवान त असांखे सजा न ॾींदो आहे, लेकिन असांजे उहो हुन समय असांजी आत्मा ते दाग लॻी वेंदो आहे, भई हिन समय तव्हां हिनखे अंधो चयो, हिन समय तव्हां हिनखे लंगड़ो चयो, हिन समय तव्हां हिनखे फलानो फलानो चयो, चरियो चयो, त हुनखे दुख थी वियो, पोइ मतिलबु उहो दाग चढ़ी वेंदो आहे, पोइ तव्हांखे ओड़ी भोगना भोगणी ई पवंदी आहे जंहिंखे बि। पोइ तव्हां चईंदो अरे मूंसां ईअं छो थो थिए। त ये अगरि रोज रोज असां राति जो स्वयं खे ई चेक कंदासीं न कि मां अॼु कंहिंखे कुझु ग़लति चयो, कंहिंजे लाइ कुझु ग़लति सोचियो, कुझु ग़लति मूंखां थियो, जॾहिं असां रोज रोज इहे राति जो चेक कंदासीं न, तॾहिं असांखे पंहिंजी ग़लती पकड़ाइण में ईंदी आहे, न त छा आहे असांजी आदत थी वेंदी, पोइ असां कंहिंखे बि उल्टो सुल्टो चईंदासीं, असांखे यादि ई न रहंदो, ऐं माण्हू दुखी थींदा रहंदा।
त तव्हांजी आत्मा जे मथां कारोपन 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 चढ़ंदो रहंदो। पोइ कंहिं जॾहिं अंत, हाणे कलयुग जो अंत समय आहे, त सभी आत्माउनि जी साफ़ सफ़ाई थी थिए। पोइ ॿियो ई तव्हांजो जॾहिं दुख ईंदो रहंदो त तव्हांखे सम्झ में न ईंदो मूंसां ईअं छो थो थिए। छो जी हिकु त तव्हां रोज रोज पाप कयो, ॿियो ख़ुदि ते ध्यानु बि न ॾिनो। जीअं न थींदो शरीर ते माण्हू रोज रोज कुझु खाए थो, ध्यानु नथो ॾे, बीमारी हिकदमि तो न ईंदी आहे न। असां रोज रोज कुझु कंदा आहियूं, ध्यानु न ॾींदा आहियूं, जंहिंजो परिणाम पोइ वॾे रूप में साम्हूं अची वेंदो। तव्हांजे शरीर में रोज ऑब्जर्व करो, कुझु बि तव्हांखे अगरि फर्क़ु ॾेखारे में ॾे थो, त मतिलबु कुझु असां अहिड़ो खायूं था, कुझु अहिड़ो असां करूं था जंहिंसां असांजे शरीर में डिस्टर्बेंस थी थिए, त उहो वॾो रूप थी करे असांजे साम्हूं न अचे। त ख़ुदि जो ख़ुदि ई डॉक्टर ठहो। अगरि नंढेपन में ई जांच कंदा हो त वॾेपन में पोइ डॉक्टरनि वटि चक्कर न खाइणो पवंदो। ऐं जंहिं डॉक्टर तां इलाज करायो था हुन हिक खे ई रखंदा हो त ॾाढो सुठो, न त माण्हू हेॾे होॾे भटकदा रहंदा आहिनि न। हा, नॉलेज जे रीति ॼाणे सघंदा आहियो, पर ज्यादा असांखे अॼुकल्ह माण्हू दुनिया में, अगरि तव्हां परमात्मा ते जो बि कुझु करो था न, त भॻवान खे यादि करे करो। करण करावनार बाबा मूंसां गॾु आहे त तव्हां सदा सेफ रहंदो। अच्छा मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। सेवा खे बाप जे अॻियां बुद्धि सां अर्पण करे निश्चिंत रहण वारा सफलता स्वरूप ठहो। बाबा चवनि था कोई भी मुश्किल, कोई कहिड़ी बि मुश्किल सेवा हुजे, कम हुजे, मतलब छो जी परमात्मा जो ई घर आहे तव्हांजे घर, त उते कम बि मतलब सेवा ई आहे। त कोई बि वॾी ॻाल्हि बि थी, कोई बि वॾी बि सेवा हुजे, त असांखे न रोज ई आदत विझो, कम करण खां पहिरियों परमात्मा खे यादि करे हलो बाबा अॼु पाण कम करण हलऊं था, तव्हां मूंखां कम कराइजो। और रोज रात जो सुम्हण खां पहिरियों परमात्मा खे शुक्रिया चई करे हुनजे अॻियां सभु ॻाल्हियूं अर्पण करे ॾियो। चाहे कुझु सुठो थियो न थियो, सभु कुझु भॻवान खे ॾेई करे, भई तव्हां मूंखां जो करायो उहो तव्हांखे अर्पण, मां कयो न, तव्हां मूंखां जो करायो उहो तव्हांखे अर्पण, पोइ चाहे उहो सुठो हुजे चाहे बुरो थियो हुजे। छो जी असां चईंदा आहियूं न तन मन धन सभु तुंहिंजो थी, त तुंहिंजो तोखे अर्पण। त बाबा जे अॻियां रखण सां छा थींदो, भई सुबुह खां राति ताईं तव्हां मूंखां जो करायो उहो तव्हांखे अर्पण, चाहे हुनजो परिणाम सुठो बि आयो हुजे न बि आयो हुजे, त हीअं अर्पण करण सां छा थी वेंदो, असांजे जीवन में असां सदा हल्का रहंदासीं, कॾहिं बि कमज़ोर न थींदासीं कि अलाए मां करे सघंदमि न करे सघंदमि, कल्ह त मूंखां हीअं ग़लती थी वई, अॼु अलाए करे सघंदमि न करे सघंदमि, अलाए मुंहिंजी भॻवान मदद कंदो न कंदो। हीअं बि थींदो आहे न, कॾहिं कॾहिं माण्हुनि खे लॻंदो आहे कि अलाए मुंहिंजी भॻवान मदद करे न करे, लेकिन इहे फालतू वीचार आहिनि। असांखे हिन वीचारनि में न वञिणो खपे। इहो कॾहिं थींदो जॾहिं असां रोज सुबुह जो परमात्मा जी यादि में कर्म क्षेत्र ते में ईंदासीं न, त उन खां जो कराइण, लेकिन हुनखे यादि करिणो आहे, ईअं न उहो ई कराईंदो पोइ यादि बि न करो, यादि त करिणो पवंदो न, हुनखे यादि करो, पोइ बाबा जो असांखां कराए उहो वाह थी वेंदो। स्लोगन आहे बुद्धि ब्राह्मण कुल जा दीपक उहे ई ठही सघंदा आहिनि जंहिंजी स्मृति जी ज्योति सदा जगल रहे। भई परमात्मा जेको जंहिं धर्म जी स्थापना कंदो आहे, पालना कंदो आहे न, उहो हूंदो आहे संगम युगी ब्राह्मण। दुनिया वारा जेका ब्राह्मण आहिनि उहे त कुख वंशावली आहिनि। हाणे परमात्मा असांखे ज्ञान ॾेई करे पवित्र ठाहींदो आहे, त जेकी आत्मायूं हाणे पवित्र ठहींदियूं आहिनि न परमात्मा जे चए ते,
उहा हुनजे कुल जा दीपक हूंदा आहिनि, मतिलबु हुनजे कुल जी वृद्धि कंदा आहिनि। ऐं उन्हनि खे सदा इहे यादि रहंदो आहे कि मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, मां पवित्र आत्मा आहियां। त परमात्मा जे धर्म जी आत्मा ठहिण, भॻवान जेको धर्म स्थापन कई हुन धर्म जी आत्मा ठहिण, ॾिसो सिख धर्म गुरु नानक देव शुरू कराई, कृष्ण जो धर्म क्राइस्ट शुरू कराई, लेकिन जो सचो ब्राह्मण ऐं देवी देवता धर्म आहे न, उहो परमात्मा स्वयं स्थापन कयो अथई। त असांखे ब्राह्मण धर्म और देवी देवता धर्म जी आत्मा ठहिणो आहे, त हाणे खां ई ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो कि उहो मुंहिंजो पीउ आहे, उहो सदा यादि रखो ऐं पवित्र रहो। फालतू वीचार बि अपवित्रता आहिनि, असांखे फालतू बि न सोचणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।